हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राहिम इस्लाम दोस्तों निकितो आहियां जॉगिंग करण जे लाइ ऐं जिम जो बि आहे प्लान। अच्छा, कल्ह खां वठी असां वटि यार कैलगरी में बरसाति लॻी पई आहे छिती क़िस्म जी। जीअं मुंहिंजे ख़्याल में तव्हां वटि बि अॼु हैदराबाद में शदीद बारिश पई आहे, कराची ॿुधी वियो हैदराबाद में। ख़ैर उहो त रूटीन जो हिसो आहे। हाणे पोइ वरी असां सिटी गवर्नमेंट खे गारियूं हूंदा आहियूं, MP MNA खे त हीअं फलाणो हाणे नथा कढायो, वरी पोइ के ड्रामेबाज़ MP MNA छा कंदा उन पाण में वरी जेको आहे सो सुथण मथे करे कांच मथे करे पींदा हुआ, ॾिसो पाणी कढायो। अरे भाई पाणी कढण जी ज़रूरत कोन्हे तव्हांखे, जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ो ज़बरदस्त निज़ाम हुजे, इंतिज़ाम अहिड़ो हुजे जंहिंमें ऑटोमेटिकली पाणी निकिरी वञे शहर मां। अचो तव्हांखे हिकिड़ो वीडियो ॾेखारियांव पंहिंजो। अच्छा दोस्तों, हिते असां वटि कैलगरी में कल्ह खां बारिश थिए पई। हींअर त ख़ैर थोरो ब्रेक आयो आहे, बाक़ी ॾाढो माना शदीद क़िस्म जो वॾो फुड़ो वसियो। ऐं हीअ ॾिसो, को पाणी जो नालो निशानी कोन्हे, हल्को बसि मिड़ी थोरी छंडकार वञी बची आहे, न त कल्ह हिते माना ठीकु ठाक 7-8 इंच ताईं पाणी हुयो। हाणे ॾिसो न केॾो कमाल जो हिते सिस्टम आहे, त माना पाणी बीहे ई कोन थो। जॾहिं त असां वटि हैदराबाद कराची में बसि रुगो 15 मिंट मींहुं थियो न आहे, गोॾो गोॾो पाणी, रोड फुल, गाॾियूं ख़राबु, मोटरसाइकिल ख़राबु। ऐं उनजो सबबु इहो आहे त असां एडवांस में प्लैनिंग न आहियूं कंदा। हाणे जॾहिं बि हीअ शहर अॾिबा आहिनि त हिननि शहरनि में एडवांस में जॾहिं बि रोड ठहंदो आहे त उनजे भरिसां हीअ साइड वॉक ॾिसो था। हीअ माना को बि रोड अहिड़ो न आहे जंहिंमें साइड वॉक न हुजे। हीअ साइड वॉक ठहियलु आहे। ऐं हिते जेको आहे सो ड्रेन जे लाइ थोरी थोरी देरि खां पोइ सोराख़ हूंदो आहे जंहिंजे थ्रू पाणी निकिरी ईंदो आहे। ऐं असां वटि छा थींदो आहे, रोड जॾहिं ठहंदो आहे त उन में कंहिं बि क़िस्म जी का प्लैनिंग न आहे हूंदी त भई हिन रोड ते सुभाणे मींहुं बि वसंदो ऐं उतां पाणी बि निकिरंदो, नेकाल जी ज़रूरत पवंदी। उहो नेकाल किथे आहे, उहो चवंदा न धुड़ वञी पाए, असांजो मसइलो थोरी आहे उहो वञी गवर्नमेंट ॼाणे, गवर्नमेंट जो कमु ॼाणे। असां ठेकेदार आहियूं, रोड ठाहे हलिया वेंदासीं, अला अला ख़ैर सदा। सो दैट इज़ द डिफरेंस। अच्छा, हाणे हीअ हिकिड़ो रोड आहे, ॾिसो हीअ जेको मूं सवेरे तव्हांखे ॻाल्हि कई पई न त नेकाल जो सिस्टम आहे। हाणे ॾिसो हितां खां पाणी सॼो कल्टी थी वेंदो आहे, हिन पासे बि आहे ऐं परे पासे बि ॾिसो हीअ जेके ड्रेन आहिनि न, हितां खां पाणी गुम थी वेंदो। केॾी बि बारिश थी पए न, यानी हाणे कल्ह खां यार हिते बारिश थिए पई ऐं ॾिसो आहे को पाणी, गप चिक आहे को। ऐं हीअ ॾिसो हाणे जेको बि रोड ठहियलु आहे उनजे भरिसां साइड वॉक आहे, यानी पेडिस्ट्रियन माण्हू, व्हीलचेयर वारा, साइकिलनि वारा, पंधु घुमंदड़ माण्हू हितां आराम सां घुमनि पियो। त ॾिसो न, दैट इज़ द डिफरेंस। हाणे हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो पार्किंग लॉट आहे, हितां खां पाणी वञे पियो, ॾिसो धड़ा धड़ वञे पियो। केॾी बि बारिश थिए भले 5 मिंटनि में पाणी गुम। अच्छा, हाणे सुवालु इहो आहे त असां इहो सोचूं त भई इहे मुल्क जेके आहिनि न, इहे तरक़ी करे था वञनि, असां वारे मुल्कनि में छो एॾो इंतिज़ामु ख़राबु आहे, कहिड़ी जेको आहे रॉकेट साइंस आहे। हाणे इहो सिटी एंड रीजनल प्लैनिंग जेको आहे न, कंहिं बि शहर जी अदावत खां पहिरीं जेको इहे बुनियादी शयूं आहिनि त भई तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर कहिड़ो हुजे, तव्हांजे पाणी जो निकाल कहिड़ो हुजे, इहो एडवांस में ई थींदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां को बि रोड ठाहियो था त उन रोड जे भरिसां, मिसाल तौरु हाणे ही साइड वॉक आहे, इहो तव्हांखे रोड जे भरिसां पहिरीं ई ठाहिणी आहे। मिसाल तौरु नेकाल जो सिस्टम आहे त उहो जॾहिं तव्हां रोड अॾियो पिया त उन सां गॾोगॾु ई नेकाल जो सिस्टम ठाहिणो आहे। ईअं थोरी आहे त पोइ जेको आहे त तव्हां जॾहिं बारिश थी पए त पोइ कांच मथे वग़ैरह ड्रामेबाज़ी कयो साईं। ॾिसो MP साहिबु जेको आहे पाणी कढाए पियो, भई ज़रूरत ई कोन्हे हिन जी शइ जी यार। हाणे असांजो ख़ैर चवण जायो आहे, मुंहिंजो त आउं त ख़ैर मथो हणणी बीह रहियो आहियां, पर चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ ॾिसो रूटीन जो हिसो आहे न। ईअं थोरी आहे त हिन साल सिर्फ़ु ॿोॾ आई आहे या हिन साल जेको आहे सो एॾियूं बारिशूं थियूं तॾहिं असांजा शहर ॿुॾी आहिनि। भई ॿोॾ अचे या नॉर्मल बारिश पए, तव्हां पाण दिलि ते हथु रखी ॿुधायो, जेकॾहिं 15 मिंट असांजे कंहिं बि शहर में बारिश थी पए, कराची हुजे, हैदराबाद हुजे, लाड़काना हुजे, शिकारपुर हुजे, सखर हुजे, बदीन हुजे, उमरकोट हुजे, सांगड़ हुजे, कहिड़ो बि शहर हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, 15 मिंटनि खां पोइ तव्हां उन शहर में मोटरसाइकिल कढी कोन था सघो, गाॾी कोन था कढी सघो। उनजो सबबु इहो आहे त को इंतिज़ाम ई कोन्हे, को इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, को पाणी जो निकाल जो सिस्टम कोन्हे। बाक़ी हाणे मोटरूं कढाए ड्रामेबाज़ी करण में पर छा फ़ाइदो, हर साल उहो ई थींदो। इन खां भलो न आहे त भई जेको 1 महीनो असां वटि मींहुं पवे थो, 11 महीना जेके बक़ाया हूंदा आहिनि उनमें तव्हां एॾो इंफ्रास्ट्रक्चर पंहिंजो कमाल जो ठाहे छॾियो जो तव्हांखे इहो ड्रामेबाज़ी करण जी ज़रूरत ई कोन पए, पाणी ऑटोमेटिकली निकिरी वेंदो। इहो इट्स नॉट अ रॉकेट साइंस यार, इहे त बुनियादी शयूं आहिनि। दुनिया वञी किथे पहुती आहे, असां अञा ते बुनियादी शयुनि में ई अटकिया पिया आहियूं। सो इन करे मुंहिंजे ख़्याल सां घोड़ा घोड़ा करण त अजायो आहे, पर वरी बि मूं सोचियो रहां त आउं बि कोन थो न, सो मुंहिंजो तव्हांखे ॿुधाए छॾियो। बाक़ी हाणे असां वारो टोलो जेको आहे सो हाणे मिसाल तौरु मुंहिंजो को ग़रीब माण्हू चए थो असां इलेक्शन में त बीहूं, क़ौम जी ख़िदमत कंदासीं, त वोट त तव्हां उहो ई असां ॼणनि खे कोन ॾींदो, वोट त तव्हां वरी उन्हनि खे ॾींदो जेको ड्रामेबाज़ी करे तव्हांखे ॿियो को त ठाहिनि। बहरहाल, दिस इज़ आफ्ताब राहिम साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी केरला, जिते हुजे ख़ुशी आबाद हुजे, सिलसिलाबाद, थैंक यू।